अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हालां जेको ही पहिरियों स्पेल हली रहियो आहे दुलाब ड्रामे जो। अॻिते जीअं क़िस्तां हलंदियूं, हाणे जीअं जीअं अॻिते वधंदियूं वेंदियूं, तव्हां ॾिसंदो त मुराद जी भेण खे क़ैद करे वेंदा रहज़न वारा ककर वारा, उन खे खणी वेंदा पंहिंजे घर ऐं सोडल खे बि ॾाढो कुटको ॾींदा। अहिड़े हिसाब सां मुराद छितो थींदो, मुराद हथियार खणी उन्हनि जे घर घिरी वेंदो ऐं जेको आहे न कुटको ॾेई उन्हनि खे पंहिंजी भेण खां उते वठी ईंदो। यानी सोडल पंहिंजी सौट खे गॾु उते वञी करे इहे वठी ईंदा। इहे अचण वारनि क़िस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ॿी तरफ़ त जेको शाहनवाज़ आहे मुराद जे माण्हुनि ते बि ॾाढो ज़ुल्म कंदो, उन्हनि खे कुटको बि ॾींदो। ओतिरो उनखे सहे कान थो, लेकिन मजबूरी आहे, मुराद खां डिॼे थो। मुराद खे मराइण जी कोशिशि बि कई, लेकिन मुराद बची चुको आहे। हाणे मुराद इन जे लाइ पोयों ॾींहुं आहे। हीअ तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें मुराद पंहिंजी भेण खे छॾाइण वियो आहे, यानी सोडल जी सौट खे छॾाइण वियो आहे सौट खे, ऐं उते वञी कुटको ॾिनो अथई। राज़न वारा जेका त घर छॾे आहे, हिकु अधु जेका हथु अची आहे उन्हनि खे सटको ॾेई उन्हनि जे पीउ जे साम्हूं पंहिंजा माण्हू छॾाईंदो ऐं उन्हनि खे गेलींदो उते पंहिंजे सौट सां गॾु वञी मुराद। इहे ज़बरदस्त सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। कुझु क़िस्तनि जे अंदरि अंदरि इहे सीन तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। दुलाब ड्रामे जी ज़बरदस्त अॻिते जेको आहे व्यूवरशिप थी चुकी आहे ऐं हफ़्ते में 5 क़िस्तूं अचनि थियूं। इहो जेको आहे न माण्हुनि खे ॾाढो मज़ो अचे थो। न त ॿियनि ड्रामे जो त नंढा सीरियल हूंदा आहिनि, हफ़्ते में 1 क़िस्त या 2 क़िस्त, कहाणी माण्हुनि खां विसरी वेंदी आहे हफ़्ते ते। ही 5 एपिसोड, अञा छा खपे।